नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन तेल महांगो थी वियो, बिजली महांगी थी वई, बाक़ी बचो हो गैस। हाणे गैस जो बहरान मुल्क में अहिड़ी सूरत अख्तियार करे वियो आहे जो 1 डिसंबर खां वठी CNG सेक्टर के सप्लाई बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु जेके बिजली घर उन्हनि खे गैस सप्लाई बंदि कई वेंदी। इहो अंदेशो कयो थो वञे त सियारे जे मुंद में किथे गैस अणलभ न थी वञे, छाकाणि गवर्नमेंट जे तरफ़ां त इहा ॻाल्हि साम्हूं अची वई आहे त 3 टाइम गैस मैसर कई वेंदी। हाँ वो तो 1 डिसंबर खां पोइ ख़बर पवंदी। हींअर इहा सिचुएशन आहे त कराची शहर जे अंदरि केतिरनि जॻहियुनि ते तंदूर बंदि लॻा पिया आहिनि, माण्हू गैस जो बहरान जो शिकार आहिनि। 2 खां 3 कलाक मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 24 कलाकनि में सिर्फ़ु 2 खां 3 कलाक बिजली गैस मैसर आहे। सवाल इहो थो पैदा थिए, पाकिस्तान जेको सेल्फ सफिशिएंट रहियो आहे गैस सेक्टर में, 1952 में पहिरियों भेरो बलूचिस्तान इलाइक़े सुई में गैस निकितो, जंहिंखां पोइ गैस ते नालो ई सुई सदरन गैस पइजी वियो, सुई नादरन गैस पइजी वियो, सुई सां लाॻापियल। उनखां पोइ 1988-90 ताईं गैस जे मामले में बलूचिस्तान ख़ुदकफ़ील न रहियो ऐं 40 सालनि जे बलूचिस्तान जेका गैस जी एक्सप्लोरेशन हुई ऐं उनजी प्रोडक्शन हुई उहा घटिजी 15 सैकड़ो ते अची पहुती। उनखां पोइ गुज़िरियल 30 सालनि खां सिंध जी प्रोडक्शन ओवर द ईयर्स जेके ऑफिशियल अंगखर आहिनि उहे त सदाईं 72% खां एक्सीड न कयो, पर जेके अनऑफिशियल अंगखर आहिनि उनमें इहा दावा कई पई वई त सिंध मुल्क में लॻभॻि 80 खां 85 सैकड़ो कंट्रीब्यूट कंदो रहियो आहे गैस सेक्टर में। जंहिं ते हमाद अज़हर साहब हाणे हिकिड़ी स्टेटमेंट रिसेंटली ॾिनी त टोटल सिंध जो कंट्रीब्यूशन 38 सैकड़ो आहे, जंहिं ते उन जे कंट्रास्ट में हिकु भेरो ॿीहर सिंध गवर्नमेंट जी स्टेटमेंट आई त न, असां 68% गैस कंट्रीब्यूट कयूं था। ऐं इहे त गैस जा फैक्ट्स एंड फिगर्स आहिनि। गैस जो बहरान छो पैदा थियो, तुर्कमानिस्तान वारी पाइपलाइन जो छा थियो, ईरान गैस पाइपलाइन जो छा थियो, ऐं आख़िर हिकु अहिड़ो मुल्क जेको गैस में सेल्फ सफिशिएंट हो उते गैस जो बहरान जॾहिं पैदा थी रहियो हो त हुकूमतुनि तरफ़ां क़दम छो न खयां विया। ऐं आख़िर LNG सेक्टर कहिड़ी भला जो नालो आहे जो गुज़िरियल 10 सालनि खां लिक्विडिफाइड नेचुरल गैस ते ज़ोर भरियो पियो वञे त उन जा कंटेनर ख़रीद कयो, क़तर खां ख़रीद कयो, सस्ता मिलनि पिया, सस्ता ख़रीद न कयो, पोइ उनखे महांगा करे ख़रीद कयो, वरी महांगा करे ख़रीद कयो त सिंध जेको ख़ुदि पैदावार करे थो, सूबो जेको सिंध सूबो ख़ुदि गैस जी पैदावार करे थो, उन ते थोपियो त उहो KPK जे रेट ते LNG वठे न वठे त उन्हनि खे प्रेशराइज़ कयो। इन सॼे मामले ते ॻाल्हाईंदासीं। इन वक़्तु असांखे पैनल्स जी टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमण साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर साहब तव्हां असांखे ॿुधी रहिया? हाँ बिल्कुल क्लियर। डॉक्टर साहब हिकिड़ो त हे गैस जो बहरान अव्हांजे आॾो आहे ऐं जेको थियणो आहे ईंदड़ 1.5-2 महीननि में उहो नज़र अचे थो, पर मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो सुवालु कंदुसि। तुर्कमानिस्तान पाकिस्तान जेका पाइपलाइन जी डील थियणी गैस जी, उहा रोलड़े जो शिकार छो थी? ईरान गैस पाइपलाइन वारी डील रोलड़े जो शिकार छो थी? पहिरियों त असांखे इंटरनेशनल फ्रंट्स ते जेके इहे मामला इहो थोरो सम्झाइजो, असांजी केतिरी ज़रूरत हुई, छा ईरान गैस पाइपलाइन जेकॾहिं अमली तौरु अचे हा त केतिरी ज़रूरत पूरी थिए हा, ऐं तुर्कमानिस्तान जो फ्यूचर छा आहे गैस पाइपलाइन जो, उनजो इम्पैक्ट असां ते कहिड़ो पवंदो? थोरो असांखे ॿाहिरि ऐं बने ते इशू सम्झाइजो सर। जी, ईरान वारो मामिलो त सौ सिधो आहे। पहिरीं ॻाल्हि त असां थोरो डिले करे छॾियोसीं ईरान ते जॾहिं सैंक्शन टाइट थी या न सैंक्शन वधी जेॾी महिल, त उन वक़्तु पोइ ईरान सां असां न पिया करे सघूं, छो जे US अमेरिका जी डायरेक्ट सैंक्शन ईरान ते लॻी वई। ऐं उन सैंक्शन में इहो बि हुयो जेको ट्रेजरी डिपार्टमेंट ऑफ अमेरिका यानी यूनाइटेड स्टेट्स, उन लिखी छॾियो त जेको मुल्क उन्हनि सां इन मामले में को वापारु कंदो, कंहिं ट्रांज़ेक्शन कंदो, कंहिं पुराणे एग्रीमेंट खे बि इम्प्लीमेंट कंदो जीअं IPI हुई, त उन में असां उन मुल्क ते बि सैंक्शन लॻाए था सघूं। त हू हिकिड़ो तमामु असां लाइ स्टम्बलिंग ब्लॉक अची वियो। पर जंहिं ज़माने में पीपल्स पार्टी इन खे शुरू कयो हो, उन में डिले न थिए हा अॻिते वञी, त हू जेका फर्दर सैंक्शन में सख़्ती आई हुई उन खां पहिरियां इहो थी पियो सघे त कमु स्टार्ट थी वञे हा, थोरो 2-3 मोर देन 50% थी वञे हा, त पोइ असां कंहिं लिहाज़ सां पंहिंजे रिज़ोर्स सां बि करे वठूं हा। त बेसिकली ईरान वारो मसइलो जेको थियो उहो इंटरनेशनल, उन में इंटरनेशनल छा अमेरिका जी सैंक्शन जो तमामु हिकिड़ो वॾो अमल दख़ल आहे जो मुंहिंजे जेका नॉलेज आहे उनजे मुताबिक़। बाक़ी रहियो तुर्कमानिस्तान में एशियन डेवलपमेंट जी फिज़िबिलिटी इन में पहिरियां ते हलंदी रही, पोइ वर्ल्ड बैंक जी फिज़िबिलिटी इन में हलंदी रही, उन फिज़िबिलिटी में कुझु रिवीजन लाइ चयो वियो हो, पोइ वरी अफ़गानिस्तान जो मसइलो थी पियो हो, त उन में अञा ताईं उनखे टोटल 100% फाइनलाइज़ इहे इम्प्लीमेंटेशन जे लिहाज़ सां जेके आहे अपॉर्चुनिमेंट ऑफ द फंड्स
उन ते अञा ताईं जेको आहे फाइनलाइज़ेशन न करे सघिया आहिनि। पर इन में का ॿी अपडेट हूंदी, पर इहा फॉर जी नाउ जेके इहे बि हुया इंटरनेशनल। हाणे अचूं था पिया त असां इन वक़्तु जेको अवाम आहे, असांजा माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़ी मुसीबत में अची पिया आहिनि गैस जी शॉर्टेज जे करे। इन ते बि थोरो ॾिसी वठूं त इन में मुंहिंजे लिहाज़ सां त इन वक़्तु जेको प्रेशर पियो आहे, ठीकु आहे, असांखे ख़बर आहे त गैस जी शॉर्टेज, या हिकिड़ी रिपोर्ट हिकिड़ी इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम कढी 2013 में, उन में काफ़ी शयूं उन्हनि जणाए छॾियूं ते गैट जेका गैस खुटंदी, असां वटि गैस 1000 MMCFT बि न रहंदी। इहे सभु शयूं सभिनीनि खे ख़बर हुई। पर हीउ जेको हाणे मामिलो आयो आहे, जेको तव्हां पंहिंजे इंटरव्यू में बि चयो आहे, त जी इहा हुकूमत चाहे हा त बर वक़्तु एडवांस परचेज़िस करे पई सघे। जीअं एडवांस परचेज़िस करे वठी आहे त जीअं रिपोर्टेड थियल आहे त $6 ऐं $7 ताईं इन्हनि खे मिली वञे हा। इन्हनि हाणे तकड़ में जेको आहे अर्जेंट परचेज़ में वरिती आहे गैस तक़रीबन $30 जे लिहाज़ सां, त उहो ज़ाहिर आहे आवाम खे उहो भरणी आहे। अच्छा, उहा बि ख़ैर ठीकु आहे। उन में बि पोइ 2 मिनिस्ट्रीज़ पाण में ॻंढिजी पयूं, हिकिड़ी एनर्जी मिनिस्ट्री ऐं ॿी मैरीटाइम मिनिस्ट्री। पहिरियां बि ॻंढिजी पयूं हुयूं त ही बर्थ कहिड़ी ॾियूं, कहिड़ी न ॾियूं, केॾे महिल ॾियूं, केॾे महिल न ॾियूं, उन जे करे बि डिले थी। टीं ॻाल्हि इहा थी त इन्हनि जेको ऑर्डर प्लेस कया, उन में सप्लाई खे या जेके गैस जी खोट थियणी, उनखे एतिरो उन्हनि नज़र न रखियो। ॿी इन खां अलावा जेका ॻाल्हि आहे, उहा पहिरियां खां वठी सभिनीनि खे ख़बर आहे, उहा पाकिस्तान में जेकी बि गवर्नमेंट आयूं आहिनि उहे उनखे मैनेज न करे सघियूं आहिनि। ऐं उहा आहे तक़रीबन 380 मिलियन क्यूबिक फीट पर डे जे हिसाब सां असां वटि चोरी थी थिए गैस। जी ऐं उन खां अलावा जेके कमर्शियल ऐं डोमेस्टिक लिहाज़ सां जेके चोरी थी थिए, उहा आहे 12.5 सैकड़ो जेको आहे। ऐं उन खां अलावा जेको गैस पॉलिसी असांजी आहे, फ्यूचरिस्टिक असां उन में अप्रोच न रखीसीं, जंहिंजे करे असांजे मुल्क में गैस जी शॉर्टेज थियणी ई पहिरियां खां वठी खोड़ सारी रिपोर्टूं इन में आहिनि। त इन जो मतिलबु छा थियो त हिकिड़ी पॉलिसी, गैस पॉलिसी जे लिहाज़ सां हर का गवर्नमेंट आई आहे, पंहिंजो जेको आहे मुदो पूरो करे हली वई आहे। हाणे अची असां वटि इहा ॻाल्हि बीठी आहे। जी इन हुकूमत उन मामले खे एतिरो त हिकिड़ो मिस हैंडल करे छॾियो आहे त जेका शइ सस्ती वठी पिया सघनि LNG, उहा उन्हनि न वठी सघिया। ऐं जेका शइ वक़्त ते सप्लाई थी पई सघे, उहा वक़्त ते सप्लाई असांखे न थी सघी। जी उन जे करे असांखे इहा प्रॉब्लम एतिरी थी। हाणे ॿी फोरकास्ट इहा आहे त 2026 ताईं इहा गैस तव्हां वटि जेका आहे, इन खां वधीक खटखुटी पवंदी ऐं तक़रीबन 1000 MMCFT FD ताईं पहुची वेंदी इहा। हाणे अचो तव्हां इन ॻाल्हि ते तव्हां वटि जेके LNG स्टेशन्स आहिनि, माफ़ियाई जी ॻाल्हियूं असां कयूं था पिया न, जी उन में असां वरी मुंहिंजो सवाल बि इहो ई आहे सर, तव्हां खां खंड सम्झणु चाहींदुसि LNG में आख़िर छा कहिड़ो मामिलो आहे जो LNG ते एॾो ज़ोर भरियो थो वञे ऐं LNG सेक्टर खे प्रमोट कयो थो वञे, ऐं जॾहिं त असां वटि गैस पहिरियां खां मौजूदु हुई, ऐं जेकॾहिं LNG वठणी बि हुई त उहो वक़्तु सर छो न वरिती वई? हा, असुल ॻाल्हि पोइ उहा ई थी अची वञे त माल कमाइणो आहे। माल कमाइण लाइ जेसीं ताईं को इन क़िस्म जी हरकतूं न कयूं, शॉर्टेज जेका आहे क्रिएट न कयूं, बर वक़्तु असां ऑर्डर प्लेस करे छॾियूं आहे कतर खे। कतर दुनिया में सभिनि खां वॾे में वॾो LNG सप्लायर आहे, असां खां तमामु वेझो आहे, ऐं उनजे डिस्टेंस जे लिहाज़ सां बि ऐं तालुकात बि असां सुठा आहिनि। असां बर वक़्तु ख़रीद करे पिया सघूं ऐं बर वक़्तु ऑर्डर प्लेस करे पिया सघूं। असां इहो डिले कयोसीं। जेके माण्हू इन में इन्वॉल्व आहिनि, त ज़ाहिर शक त इहो थो बीहे त उन्हनि खे कंहिंखे ख़बर न हुई त खुटंदी आहे गैस। इन जेको क्राइसिस हलनि था पिया या अॻिते क्राइसिस जेके थींदा, त जे उहा ख़बर हुई त जेके जिन्हनि माण्हुनि माल ठाहिणो हो, जीअं अटे जे मामले में, जीअं कणिक एक्सपोर्ट करण जे मामले में माल ठाहियूं, जीअं शुगर एक्सपोर्ट करण इम्पोर्ट करण जे मामले में माल ठाहियूं, जीअं ॿियनि मामलनि में माल ठाहिनि था पिया, उन हिसाब सां इन सां इन में बि माण्हू आहिनि जेके उहे इन मामले में। हाणे असां लाइ रेड लाइट इहा अची बीठी आहे क़ौम जे लाइ, माण्हुनि जे लाइ, त इन में इन्फ्लेशन असां वटि पहिरियां ई हले थी पई। इन्फ्लेशन तक़रीबन डबल डिजिट में मथे महीने पहुची वेंदी, 9.6 ताईं त शायदि पहुची वई आहे। जी ॿियो वरी इकोनॉमिक क्राइसिस असां वटि उअं ई आहे। ॾिसो तव्हां बेसिस पॉइंट 150 बेसिस पॉइंट माना इंट्रेस्ट वधाए छॾियो आहे उन कल्ह।
उन खां अलावा हाणे गैस जो जेको मामिलो आहे उहो इफेक्ट थी करे माण्हूअ खे फिल फॉर उन वक़्तु इफेक्ट थी करे। ॿियनि मामले में माण्हू ठीकु आहे, का शइ वठंदो का न वठंदो, थोरी मानी घटि खाई वठंदो। गैस जे मामले में जेके अर्बन एरिया जा माण्हू आहिनि, ऐं चङी भली आबादी, उहे था उन लाइ प्रॉब्लम। क्वालिटी ऑफ लाइफ, ॿार स्कूल वञण में प्रॉब्लम थींदी, ऑफिस वञण में प्रॉब्लम थींदी उन्हनि खे, वरी सियारो पवंदो त उन में माण्हू बीमार थींदा, हॉस्पिटल वेंदा ॿिया कनि, त एतिरा सारा खोड़ सारा मामला एसोसिएटेड आहिनि फ़क़ति ऐं फ़क़ति जंहिंखे चइजेसि त मिसमैनेजमेंट जे करे। बाक़ी त हिन में खोड़ सारी स्टोरीज़ आहिनि जंहिंमें त गैस असां जेको आहे पेट्रोल ऐं गैस असांजी जेका आहे एनर्जी जो तक़रीबन 80% जेको आहे पेट्रोल ऐं गैस असांजी एनर्जी जो हिसो आहे। हाइड्रो फ़क़ति 15% असांजो कयूं था पिया। उन हिसाब सां जेको मुल्क जो इम्पोर्ट आहे, इम्पोर्ट तक़रीबन 25% जेको आहे उहे ख़र्च था थी वञनि इम्पोर्ट में, जंहिंमें बैलेंस ऑफ पेमेंट तव्हां अॼु बि तव्हां बयानु पढ़ो त बैलेंस ऑफ पेमेंट में 1.2 बिलियन पर मंथ जे हिसाब सां असांजो जेको आहे उहो बैलेंस ऑफ पेमेंट जो फ़र्क़ु थो पियो। 18 बिलियन ताईं पहुची वेंदी ॻाल्हि जे हिन हिसाब सां वधियासीं कि असांजो थींदो छा अॻिते वञी। हाणे मां त सोचां पियो त का सुठी ॻाल्हि, का ख़ुशख़बरी बि ॾियूं पंहिंजे नाज़रीन खे, पर हाणे किथां आणियूं ख़ुशख़बरी? कनि था पिया त असांखे जे न ॿुधाईंदासूं। जी, त बसि उन लिहाज़ सां बसि इहे असां, ऐं डॉलर जिथे ॻाल्हि पहुती आहे तव्हां ख़बर आहे मार्केट में उन छा अघु आहे, ऐं अॼु छा अघु आहे 174.33, थोरो हेठि किराए बि 1. त इन सभिनीनि जो असरु जेको आहे आम माण्हू जी लाइफ ते, ग़रीब माण्हू जी लाइफ ते सभिनीनि खां वधीक पवंदो आहे। हर कंहिं शइ ते, हा बिल्कुलु, हर कंहिं शइ ते महांगाई बि पवंदी, हर कंहिं शइ ते असर बि पवंदो, बिजलीअ जे बिल ते, हर कंहिं क़िस्म जे बिल ते, किराए भाड़े ते, कपिड़ा लटा वठण वेंदा, मानी वठण वेंदा, हर शइ ते हिननि खे फ़र्क़ु पवंदो ऐं उन में हा घोड़ा बि थींदी ऐं माण्हू हरू भरू जेको आहे पिटजी वेंदा आहिनि। जी इज़हार साहब, तव्हांजे ख़्याल में, जीअं जमील साहब काफ़ी तफ़सीली ॻाल्हि रखी आहे, उन हर पासे खां ॾिठो, तव्हांजे ख़्याल में हीअ हुकूमत हर उन शइ में ख़ुदि माफ़िया जो ज़िक्र करे थी, पर तव्हां गुज़िरियल 3 सालनि खां ॾिसो जेका आम वाह जी शइ, जेका माण्हू खाइण पीअण सां, जेको ज़िंदगी सां लाॻापियल शइ आहे, हर उन शइ में हुननि महांगाई कई आहे ऐं हर उन टाइम ते कनि था जॾहिं उन जी ज़रूरत आहे। कणिक जॾहिं मुल्क में खपत जी ज़रूरत हूंदी आहे, हीअ कणिक महांगी थी वेंदी आहे, मुल्क में शॉर्टेज थी वेंदी आहे। तेल 150 ते अची पहुचायो अथनि, बिजली जेको फ़ी यूनिट आहे उहो लॻभॻि 10 रुपए ते अची पहुचायो अथनि, जेको 100 यूनिट खां घटि माण्हू इस्तेमालु करे। माना जेको ग़रीब माण्हू आहे, हाणे बक़ाया बचो गैस त मुल्क में हाणे लॻे थो, जेको जमील साहब जो तजियो आहे, जेको अंग खर साम्हूं अचनि था, त ईंदड़ 2 महीननि में गैस मुल्क में अणलभ हूंदो। ज़ोर आहे LNG ते, पैसा तव्हां वटि आहिनि कोन इम्पोर्ट लाइ, हीअ आख़िर छा था करणु चाहिनि? हू त जेको करणु चाहिनि था उहो ॾाढो वाज़े आहे। माण्हू सोचीनि त उन्हनि खे छा करिणो आहे, छाकाणि त हू त ॾाढा क्लियर आहिनि। ॾिसो न, हुननि हिन हुकूमत जी त ॼण का हिकिड़ी मख़सूस एजेंडा आहे जंहिं तहत सभ खां पहिरें हिननि डॉलर जेको आहे उनजो मुल्ह वधायो, रुपए खे बेमुलो कयो, जंहिंजे नतीजे में 80-90% जेका उनजो इम्पैक्ट पियो आहे न हिननि सभिनी शयुनि ते, उहो घणे भाॻे डॉलर जे करे पियो सभ खां पहिरीं। उन खां पोइ हिननि जी जेका बद इंतिज़ामी ऐं बदफ़ालाई आहे, उन वरी रहियल कसर पूरी कई आहे। जॾहिं क़तर में सस्ती हुई, गैस वठणी हुई, न वरितऊं, वरी हाणे महांगी थी त वरी वठनि पिया, हाणे वरी वरिती अथऊं त पोइ गैस जी लोड शेडिंग कबी त तॾहिं ई LNG खपाए सघिबी। ऐं वरी पाण ई चवनि था नक जे पकाईअ सां त ही माफ़ियाऊं आहिनि जेके कनि पियूं। त भला माफ़ियाऊं आहिनि त अवां छा पिया करियो? माफ़ियाऊं त कनि पियूं जेको उन्हनि खे करिणो आहे। लॻे ईअं थो जुनेद साहब त बजाए जो असां हिन जे जुज़वियात ते ॻाल्हायूं, असां हिन जे रूट काज़िस ते ॻाल्हायूं। जुज़वियात ते त पेट्रोल वधी वियो, खंडु वधी वई, हीउ वधी वियो, हू वधी वियो, इहे थिया जुज़वियात। पर ॾिसिजे त बुनियादी तौर ते हिन हुकूमत जा मक़सद छा आहिनि, हीअ छा थी करणु चाहे ऐं इहो छो थियो आहे। इन में हिकिड़ी त ग्राउंड रियलिटी आहे। जमील साहब बि मूंसां एग्री कंदा त पाकिस्तान गुज़िरियल ख़ासि तौर परवेज़ मुशर्रफ जे पूरे दौर में, उन खां पोइ बि अफ़गानिस्तान जे इशू जे पर्सपेक्टिव में जेका फॉरेन एसिस्टेंस मिलंदी रही हुई, उहे हिकिड़ा अहिड़ा पैसा हुआ जेके बिना महिनत जे पॉकेट में आया पिए ऐं आया बि डॉलर जी सूरत में पिए। ऐं पहिरीं त मिलियंस ऑफ डॉलर्स आया पिए, पोइ घटि बि थींदा रहिया, त बि 2-2.5 अरब डॉलर साल में खणी सम्झो त मिलिया पिए। IMF खां बि घणा पिया पैसा घुरो? टोटल 3 सालनि में 6 अरब रुपया, मिसाल 6 अरब डॉलर, 4 सालनि में 6 अरब डॉलर, जी, जी एवरेज 6 अरब डॉलर।
$2 जी हा, अरब। अमेरिकन फॉरेन असिस्टेंस सफ़ा आख़िरी जॾहिं बॉटम ते हुई त बि $2.5 अरब ते हुई। हाणे जी उन हिसाब सां तव्हां कंपेयर उहो साल में त तव्हां कंपेयर कयो त उहो हू जॾहिं 3 सालनि में IMF वारा व्याज बि वठंदा, सभु कुझु कंदा ऐं शर्तूं कंडीशन्स बि रखंदा, उनजे भेट में जॾहिं फॉरेन असिस्टेंस आई पे ऐं परवेज़ मुशर्रफ जे दौर में त तमामु घणी आई पे, नतीजे में छा थियो त मुल्क जी इकोनॉमी जे बुनियादी ग्राउंड्स ते, बुनियादी फैक्ट्स ते एतिरो कमु न कयो वियो जेके करणु खपंदो। मिसाल वापार ते कंसंट्रेट कजे हा, पंहिंजो एनर्जी जनरेशन जे हवाले सां कजे हा। नतीजो इहो थियो त पीपल्स पार्टी जे जॾहिं गवर्नमेंट आई गीलानी जी, त तव्हां ॾिठो त हिकिड़ो कोलैप्स थियो एनर्जी सेक्टर में, जी नतीजे में इंडस्ट्री बि इफेक्ट थी वञे, गैस बि उन ई दौर में इहे सॼो फिनामिना आहे। परवेज़ मुशर्रफ छा कयो, ख़ासि तौर शौकत अज़ीज़ जेको हुनजो प्राइम मिनिस्टर हो, उहो सिटी बैंक सां जुड़ियल, ट्रेनिंग बि सिटी बैंक जी मिलियल हुअसि। उन वरी कंज़्यूमर इंडस्ट्री खे वधायो, माण्हुनि खे अजाया कार्ड कर्ज़ इहो ॾेई फासाए उन्हनि में ऐं शयूं खपायूं, माण्हुनि खे हिकिड़ी विशस सर्कल में फासायूं। नतीजे में पीपल्स पार्टी जे दौर में तव्हां ॾिठो त इहो हिकिड़ो बहरान आयो एनर्जी सेक्टर जो। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में जूं 10 ख़राबियूं बि चई सघजनि थियूं, पर हिकिड़ी ख़ूबी हुनजी इहा हुई त हुन एनर्जी सेक्टर ते कंसंट्रेट कयो ऐं बिजली जी पैदावार खे वधायो। गैस वारे मामले ते बि कंहिं हद ताईं उन्हनि कमु कयो। इन प्रोसेस पॉलिटिकल अनस्टेबिलिटी जे करे शयूं मुस्तक़िल बुनियादनि ते नथियूं थी सघनि, इहा बि हिकिड़ी बदकिस्मती आहे। जी उन खां पोइ तव्हां ॾिठो त हीअ असांजो माशाल्लाह तब्दीली सरकार अची वई, जंहिं हणी तब्दीलीअ जा लाह पटे छॾिया, माण्हुनि जो हशर बुरो करे छॾियो ऐं अल्टीमेटली हिन वक़्तु पाण इन पोज़ीशन ते आहियूं जो को तज्ज़िये निगार बि को स्टेबल तज्ज़ियो ई नथो करे सघे। जी छो नथो करे सघे? तव्हां ईमानदारी सां पाण ॻाल्हि था कयूं न, छाकाणि त तव्हां ऐं असां ॻाल्हि कई ऐं शयूं ओॾां वञनि पियूं ऐं इहे एॾियूं ख़ौफ़नाक आहिनि, तव्हांजा असांजा 2 लफ़्ज़ ख़र्च थींदा पर इम्प्लीकेशन उनजा कॉन्सिक्वेंसिस अनइमेजिनेबल आहिनि। त जॾहिं पाण चऊं था त हीअ डॉलर खां वठी हर शइ खे 200 खनि टपाईंदा ऐं ॾिसो पिया त होॾे वञनि पिया ई अल्टीमेटली। हाणे हीउ जेको कुझु आहे इहो सॼो सर्व करे थो ॿिनि शयुनि खे, पाण बिल्कुलु क्लियर ॻाल्हि कयूं था। हिकिड़ो जो दुनिया जो हीउ जेको सरमाएदारी निज़ाम आहे, इन में हीउ जेके लठ सरदार मुल्क आहिनि ऐं लठ सरदार इदारा आहिनि, जंहिंमें IMF बि आहे, वर्ल्ड बैंक बि आहे, फलाणियूं बैंकूं आहिनि, पीरा इदारा आहिनि, इहे सभु आहिनि। इन्हनि खे बेनिफिट आहे छाकाणि त इन्हनि खे हेजमनी रखणी आहे, इन्हनि खे पंहिंजी पॉलिटिकल डोमिनेंसी ऐं इकोनॉमिक डोमिनेंसी रखणी आहे उसरंदड़ मुल्कनि में। पाकिस्तान पाण उन्हनि खे दावत ॾिनी आहे त अचो प्रोग्राम करियो, माना ॿिए नंबर ते हुकूमत बि इन हवाले सां बेहिस आहे, हुनखे अहसासु न आहे त IMF पहिरियों हिट ई इन ॻाल्हि खे कंदी आहे त तव्हां माण्हुनि खे सब्सिडीज़ न ॾियो। जी हिकिड़ी सिंपल ॻाल्हि आहे। जी हाणे अचूं था हिते जे मुल्क जे दाख़िली सूरताल ते, छो त मादरत सां जॾहिं सां मां तव्हां घणो 2 मिंट ॿियो वठंदुसि, जी पर पाण खे बुनियादी रूट कास्ट ते ॻाल्हाइणु खपे। हाणे घणो ॻाल्हायूं बसरनि जे अघ ते, पटाटनि जे अघ ते, जी सभु शयूं पाण में जुड़ियल आहिनि, मुल्की ऐं ॿाहिरियूं ॿई। त इन में हाणे अचूं था हिन जेका हुकूमत ऐं हीउ सॼो मामिलो, उन्हनि खे भला कुझु नज़र नथो अचे, तव्हांजे ज़हन में बि इहो सुवाल हूंदो न, इहो सभु कुझु थिए पियो, हुकूमत, रियासत, इस्टेब्लिशमेंट, इन्हनि खे छा इहे सभु शइ नज़र न पई अचे? बिल्कुलु नज़र अचे पई। पर हाणे हिते जेको मामिलो आहे, असां वटि जेको हुकुमरान तबिको आहे न, ऐं इन करे चवंदो आहियां त हीअ जेके चवनि था असीं जमहूरियत जा चैंपियन आहियूं, हा थो फाटे जमहूरियत लाइ असांजो, हिननि जूं पंहिंजे पार्टियुनि में जमहूरियतूं कोन्हनि। कहिड़ी जमहूरियत जी ॻाल्हि था हू कनि, जेके पीउ खां पोइ पुट खे इक़्तिदार मिले, पीउ खां पोइ पुट खे पार्टी मिले। हिकिड़नि माण्हुनि 2 टे ॾींहं अॻु में चयो त ख़ुर्शीद शाह खे वज़ीर आज़म था कनि। मूं चयो छो हुन ग़रीब खे तव्हां पार्टी मां कढाइण जे पुठियां पिया? इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करण जी क़ीमत भरणी पवंदी आहे माण्हुनि खे। तंहिंजे करे ही जेके सियासी पार्टियूं आहिनि, ही सभु इन्हनि जे रूट काज़ में वेंदो। 99% अव्हांखे इन्हनि में कारोबारी, वापारी, सरदार, जागीरदार, वॾेरा, पैसे वारा, सनतकार मिलंदा। इन्हनि जो मफ़ाद हिकु जहिड़ो आहे। ॿियो नुक़्तो जेको आहे, हिकिड़ो त इंटरनेशनल एस्पेक्ट पाण ॻाल्हायोसीं, लोकल एस्पेक्ट में सभिनी जो कॉमन आहे। जमील साहब सीनियर आहिनि, तव्हांखे तस्दीक कंदा त हिननि जा इंटरनल बेनिफिट साॻा आहिनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ही माण्हुनि खे ज़रूरु विढ़ाईंदा आहिनि हेठि। जीअं पाण वटि रिवायती ॻोठनि में मेल थींदी आहे कुकड़नि जी न, हुन में माण्हू पोइ ताड़ियूं वॼाईंदा आहिनि कुकड़नि जी मेल में। हे अवाम खे त ईअं था सम्झनि न, हे पखीअ जो बि शिकार ईअं कंदा आहिनि ऐं नाज़िम जोखे जो बि शिकार ईअं कंदा आहिनि, हुनखे ॿई बराबरि लॻंदा आहिनि। ही हिन जी माइंड सेट इहा आहे, पर हे पाण में न विढ़ंदा आहिनि। हाणे हितां अथव रूट कास्ट, हे बेनिफिशरी आहिनि इन सभु ॻाल्हि जा, महांगाई जा बेनिफिशरी आहिनि, हिन सभिनी ॻाल्हियुनि जा बेनिफिशरी आहिनि। जॾहिं
जीअं कार्ल मार्क्स चयो त जॾहिं माण्हू ख़ुदकशियूं करणु लॻंदा आहिनि त वापारी जेके सनतकार आहिनि उहे रसे जी क़ीमत बि वधाए छॾींदा जी आहिनि। हीअ आहे माइंड सेट हिननि जो। हाणे इन सॼी सूरत हाल में जेको मूं आख़िर शुरू में जुमिलो चयो, वर्जाए पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो करे, माण्हू ॿुधंदड़ ॾिसंदड़ बि फ़ैसिलो कनि कुझु। सभु को सम्झे थो अॼु जे दौर में सोशल मीडिया जो दौरु आहे, असांखे को सबक़ु पढ़ाइण जी बि ज़रूरत न आहे कंहिंखे। आख़िरी ॻाल्हि इहा आहे, छाकाणि त इहे असां आउट ऑफ डेस्पेयर, आउट ऑफ डिसअपॉइंटमेंट था ॻाल्हायूं। छा जी। ॻाल्हायूं? माण्हू जमील साहब ॾाढी भली ॻाल्हि कई, कहिड़ी ख़ुशख़बरी ॾियूं, किथां आणियूं ख़ुशख़बरी, कहिड़ा धोखा कयूं? इमरान ख़ान माण्हुनि सां हेॾा धोखा कया, असीं बि धोखा कयूं, वेही टीवीअ ते कूड़ा असर ॾियूं माण्हुनि खे त हीअं थी वेंदो ऐं हूअं थी वेंदो। ईंदड़ 2-3 सालनि में शयूं बहितर थियण जा के घणा चांसिस बि न आहिनि, शायदि जी अञा वधीक ख़राब थियनि। जी ज़ार साहब। उन में आख़िरी ॻाल्हि इहा आहे त अवाम बि सोचे त हू इन ॻाल्हि खे आख़िर केतिरो बर्दाश्त कंदो, या हींअर जेको बर्दाश्त करे पियो त छो बर्दाश्त करे। जी नसीर साहब, तव्हां मूंखे ॿुधो पिया साईं? जी साईं। साईं हाणे गैस बि माण्हुनि खे अणलभ थी वियो, गैस बि न मिली सघंदो, ईंदड़ 2 महीना गैस जी सूरत हाल अञा वधीक ख़राबु थींदी। काफ़ी तफ़सीली ॻाल्हायो डॉक्टर जमील साहब, उन खां पोइ इज़हार साहब। तव्हां स्पेसिफिक ॿुधायो, जंहिं मुल्क में गैस एतिरो ई पैदा थिए पियो, उहो गैस जे बहरान खे हाणे मुंहुं छो थो ॾिए? मुंहिंजो सुवालु इहो आहे, जॾहिं गैस जी घटिताई थिए पई त हिन हुकूमत खे नज़र आख़िर उहे ॻाल्हियूं छो न पियो अचनि? उहो त हर जंहिं सेक्टर ते ॻाल्हायो उन में बर्बादी आहे, पर स्पेसिफिक गैस जे मामले में तव्हांजी कहिड़ी राय आहे? साईं, ही बहरान मैन्युफैक्चर्ड आहे, मां बिल्कुलु हिन ते कन्विंस्ड आहियां। देयर इज एब्सोल्युटली नो रीज़न हिन क़िस्म जी गैस जे बहरान जी पाकिस्तान में। हा, शॉर्टेजिस ज़रूरु आहिनि, ईअं न आहे त को असांजी रिक्वायरमेंट्स पूरी थियूं थियनि, पर उहे शॉर्टेजिस बि हिकिड़ी इंतहाई बैड प्लानिंग जो नतीजो आहिनि, जेको अॼु जो न आहे। ऐं मां घटि में घटि उनखे जेकर पोइ ते खणी वञा, मां तव्हांखे ॿुधायां 2001 खां 2003 ताईं मां हिकिड़ी पेट्रोलियम कंपनी में कमु कयो, जेका गैस एक्सप्लोरेशन करे रही सिंध ऐं बलोचिस्तान में। उते असांजो हिकिड़ो एक्सपर्ट जेको ॿाहिरियों हो, उहो गैस एसिड्स ते, ग्लोबल गैस एसिड्स ते हुनजी ज़बरदस्त अंडरस्टैंडिंग हुई, 25-30 सालनि जो तजुर्बो हो। 2003 में मूंखे चिटी तरह यादि आहे त उन हिकिड़ी प्रेज़ेंटेशन में ॿुधायो त जंहिं तरह सां तव्हां LNG जा लार्जेस्ट फ्लीट ऐं पंप शुरू कया आहिनि, तव्हांजी प्रोजेक्शन जेका गैस जे प्रोडक्शन जी आहे हिन वक़्तु, ऐं नयूं एक्सप्लोरेशन्स उन वक़्त खां उन रफ़्तार सां न पे थियूं, ही प्रोजेक्टेड त तव्हांखे ईंदड़ 10 सालनि खां पोइ सीरियस डेफिसिट शुरू थींदो, एंड दैट रियली हैपेंड। पाकिस्तान में गैस जी एक्सप्लोरेशन ते जंहिं तरह सीरियस कमु थियणु घुरिजे उन तरह जो न थी सघियो आहे। जंहिं तरह जी टेक्नोलॉजिकल इंटरवेंशन थियणु घुरिजनि, हालांकि हिननि हिन सेक्टर खे लिबरलाइज़ बि कयो, पर पोइ बि हुन में पेट्रोलियम सेक्टर जा हिकिड़ा पंहिंजा मसइला आहिनि, उते हींअर नथा ॻाल्हायूं, टाइम न आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त डिमांड एंड सप्लाई जे गैप जे हिसाब सां जेका प्लानिंग थियणु घुरिजे हा उहा न थी, ऐं मुशर्रफ जे सॼे दौर में जेका हू कंज़्यूमर इंडस्ट्री जी ॻाल्हि इज़हार पे कई, तव्हां लखनि जे अंग में माण्हुनि खे गाॾियूं किस्तुनि ते लाहे ॾेई छॾियूं, सॼी दुनिया मां तव्हां गाॾियूं माण्हुनि खे लग्जरी गाॾियूं हलो कयूं, ऐं पोइ वरी तव्हां हुनखे सब्सिडाइज़ क़िस्म जो हिकिड़ो ॿियो माहौल फराहम कयो। CNG पंप्स जी हिकिड़ी वॾी हिकिड़ी कतार शुरू थी, हुनजे लाइसेंसिस जे पुठियां माण्हुनि जा इंट्रस्ट हुया। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके CNG जे सॼे कारोबार जे पुठियां बि हिकिड़ो तमामु वॾो ग्रुप ऑर्गेनाइज़ सां कमु कंदो रहियो आहे, अॼु न कंदो रहियो आहे, तॾहिं खां कंदो रहियो आहे। चेक करायो, उहे सभु के लिस्टूं कराए त उहे पंप कंहिंखे कीअं शर्तनि ते कीअं उहे 100,000 पंप पाकिस्तान में लॻा, उहे किट्स कंहिं इम्पोर्ट कयूं हुन दौर में, CNG जूं किट्स त पाकिस्तान में कोन हूंदियूं, उहो लुक्रेटिव बिज़नेस कीअं पे हलियो, हीउ सॼो तव्हां पोइ ते हुनजी ट्रैकिंग करियो त पोइ तव्हांखे प्रोसेस में सॼी ख़बर पइजी वेंदी। नेक्स्ट ॿुधायां जी, हिन हालत में जेका अनअकाउंटेड गैस आहे उनजी डेटा मिले कान थी, किथां लीकेजिस, केतिरी एक्चुअली प्रोड्यूस थी थिए, सप्लाई किथे थी थिए, विच मां केतिरी गुम थी थिए, उनजो लेखो चोखो कोन्हे को। पेट्रोलियम जी जेका फेडरल मिनिस्ट्री आहे उनखे डायरेक्ट कंट्रोल आहे गैस जे हिकु वाल्व ते, ऐं जिन सूबे मां निकिरे उनखे उहा डेटा बि ॾियण जा पाबंद कोन्हनि, ॾींदा ई कोन्हनि। सिर्फ़ु पाकिस्तान एनर्जी ईयर बुक में हिकिड़ी डेटा छापे छॾींदा। इंट्रेस्टिंगली पाकिस्तान एनर्जी ईयर बुक 2021 जी तव्हां डेटा खणो त मिनिस्टर साहब जंहिंजी विज़ारत हेठि उहो हाइड्रो कार्बन इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान रिपोर्ट जारी कंदो आहे, उनजी डेटा मुख़्तलिफ़ आहे। वज़ीर साहब भरे फ्लोर ते माण्हुनि सां कूड़ कराए, मिस इंफॉर्मेशन कान्हे, डिसइंफॉर्मेशन ही तहसुब ते ॿधल हुई, कूड़ जो निजो कूड़, ऐं हिन जी आदत थी पई आहे। जी, ये इंतहाई अहम ॻाल्हि पिया कयो नसीर साहब, तव्हां इंतहाई अहम ॻाल्हि पिया कयो, माना उहो ऑफिशियल डॉक्यूमेंट ई कोन हो, ऐं हुन पार्लियामेंट में वेही करे ग़लति बयानी कई।
डेलिबरेटली कई इहो तासुर ॾियण लाइ त सिंध मां गैस कान ईंदी आहे ऐं गैस सॼी ॿियनि बलोचिस्तान जो शेयर 90s ताईं हुयो ऐं तमामु वधीक हुयो 40-50 साल बलोचिस्तान जे गैस खे हिन रत वांगुरु चूसियो अॼु बि डेरा बुक्टीअ माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन ॾेई सघिया हीउ जेको सॼो पॉलिटिकल क्यास थियो आहे ऐं सॼो क्राइसिस आहे उनजा ज़िम्मेवार उहे इनएप्ट माण्हू आहिनि जंहिंजो हाणे कंहिंखे नालो पतो कोन्हे जंहिंखां केरु पुछण वारो कोन्हे हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं लखे माण्हुनि जूं तबाह करे छॾनि मुल्क खे हिकिड़े वॾे दचे में विझी छॾियो उन्हनि माण्हुनि खां केरु पुछण वारो कोन्हे। नसीर साहब तव्हांजी तज़ीम जेका ॻाल्हि हिकिड़ी मां सम्झी सघियो आहियां उहा हीअ आहे त हिन मुल्क जे अंदरि सर्टेन इन्वायरमेंट में सर्टेन पीरियड में हिकिड़नि कारोबारनि खे बूस्टअप करायो वेंदो आहे ऐं उनजो बेदरीग इस्तेमालु करे उन मां के फ़र्द ईंदा आहिनि जेके वेस्टेड इंट्रस्ट ग्रुप ठहंदा आहिनि उहे फ़ाइदो वठंदा आहिनि अरबे खरबे रुपया कमाईंदा आहिनि पोइ फरार थी वेंदा आहिनि वरी हिकिड़े ॾहाके में कमाए ॿिए ॾहाके में ॿिए बिज़नेस में हथु विझी उनजी पहिरियां ज़रूरत मार्केट में पैदा कंदा आहिनि ज़रूरत पैदा करे पोइ उनजी वरी खपत कराईंदा आहिनि वरी उन कारोबार खे डम कराईंदा आहिनि ऐं उन्हनि खे रोकण वारो हिते केर बि कोन्हे छाकाणि त उहे तमामु घणा ताक़तवर आहिनि। उहे एॾियूं वॾियूं माफ़ियाऊं आहिनि उन्हनि जी पूरी चेन कब्ज़े में आहे। तव्हां हीअं सम्झो अटो महांगो कयो त माण्हू बीमार थियनि बुख में त पोइ वरी तव्हां दवा महांगी कयो तव्हां अस्पताल महांगी कयो पोइ जॾहिं माण्हू इलाज न कराए सघनि मरण लॻनि त पोइ तव्हां कफ़न महांगा कयो पोइ तव्हां गोरकन महांगा पंहिंजा मार्केट में आणियो पोइ तव्हां कब्रिस्तान जी ज़मीन महांगी कयो पोइ तव्हां हिकु हिकु शइ महांगी कयो इहो त सॼो विशेष साइकिल आहे। ख़ान साहब जेतिरी सादगी थो ॾेखारे ऐं इहो थो तासुर जे त सभु कुझु ॿिया करे विया मां रोज़ सुबुह शाम हुननि जी लॉन्ड्री वॉशिंग थो कयां हुनजे साॼे खाॿे अहिड़ियूं माफ़ियाऊं एक्टिवली मौजूदु आहिनि एंड ही नोज़ दैट उन्हनि खे हीउ चवण जी पोज़ीशन में आहे ई कोन। हीअ जेका LNG जी इंपोर्ट जो डिले हो तव्हांजे ख़्याल में एतिरा वीचारा सादड़ा आहिनि हिननि खे 2+2 कोन पिया आयो आहे ॻोझा ख़बर कान पियनि देरि थी वई वीचारनि खां ख़त लिखण में देरि थी वई सेक्शन ऑफिसर मोकल ते हो कोविड हो तंहिंजे करे LNG डिले थी हीउ डेलिबरेट आहे। ही पैनिक बाइंग जे लाइ माहौल ठाहियो वियो ही क्राइसिस क्रिएट कयो वियो मूं तॾहिं पहिरियों चयो अथई मैन्युफैक्चर्ड क्राइसिस आहे। अॼु ही ॿियनि जूं इन्वेस्टिगेशन कनि था जेकर कंहिं वक़्त ते हिन शइ जे हिननि जे दौर जी ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन थी यू विल फाइंड क्राइम कमिटेड अगेंस्ट पीपल ही LNG अगेंस्ट जा बोरन क्राइम अगेंस्ट पीपल ऑफ पाकिस्तान थिया। जी सर नसीर साहब इनाम भट्टी साहब नसीर साहब त काफ़ी पिक्चर क्लियर करे छॾी आहे मूं गुज़िरियल प्रोग्राम जॾहिं असां कयोसीं LNG में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त ही जेके हाणे तव्हांखे गैस जा छा चइबो आहे स्टोव्स ॿारण लाइ तव्हांखे नज़र ईंदा चुल्हा अलॻि सां नज़र ईंदा या उहे जेके जीअं LNG मार्केट में खपत थींदी त सिलेंडर्स तव्हांखे नज़र ईंदा स्पेसिफिक तव्हां ॻाल्हि कई त तव्हां छा था सम्झो त हीअ जेके नसीर साहब जी ॻाल्हि खे बाहि कजे त मैन्युफैक्चर्ड आहे तव्हांजे ख़्याल में इहो कीअं मैन्युफैक्चर्ड बहरान पैदा कयो? जुनेद अॼु जे दौर में त हाणे तमामु घणी ऑटोमाइज़ेशन थी वई आहे जंहिंमें सॉफ्टवेयर्स कमु कनि था ऐं डेली जे बेसिस ते तव्हांखे अलर्ट कंदा रहनि था त तव्हांजे मुल्क जी कंज़प्शन छा आहे प्रोडक्शन छा आहे अॼु जी सूरत हाल छा आहे ऐं ईंदड़ टाइम ताईं जेका आहे प्रिडिक्शन मेथड्स जेके आहिनि उहे फॉर ईयर्स बि यूज़ थींदा आहिनि यानी ईंदड़ सालनि ताईं हू तव्हांखे फोरकास्ट करे ॿुधाईंदा आहिनि त केतिरनि सालनि जे अंदरि तव्हां वटि छा जेको आहे सो सूरत हाल हूंदी। पाकिस्तान जे अंदरि इन ई वरी शयुनि खे इन ई सॉफ्टवेयर खे पंहिंजे बेनिफिट लाइ उहे माफ़ियाऊं इस्तेमालु कंदियूं उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त कहिड़े महीने में कहिड़े साल में कीअं उहा जेका आहे शॉर्टेज क्रिएट थींदी उनखे कीअं जेको आहे सो कन्वर्ट कबो पंहिंजे पर्सनल इंट्रस्ट में। सादो तव्हां सिर्फ़ु हिन मां मिसाल लॻायो त साॻियो ई इहा ई गवर्नमेंट इन ई गवर्नमेंट हिन साल जे जुलाई महीने में $15 ते गैस जो LNG जो जेको आहे सौदो कयो हो जंहिं जे दौरान वरी हिननि दावाऊं कयूं त असां अॻे खां वधीक जेको आहे सो सस्ता सौदा कया आहिनि उहो हिननि उन्हनि ॾींहंनि में बि ऐं उन टाइम ते कयो जेको हिननि खे महांगो पियो। LNG में असुल में जेका कास्ट वधंदी आहे उहा वधंदी आहे कास्ट ट्रांसपोर्टेशन जी। ट्रांसपोर्टेशन सॼी दुनिया जे अंदरि जेतिरे ताईं एडवांस में तव्हां बुक न कंदा आहियो त ओतिरे ताईं तव्हांखे उहा शइ सस्ती न मिलंदी आहे ऐं उहा सादी हर आम माण्हू जी टिकट ते बि जेका असां उनजो ई दारोमदार हूंदो आहे। मिसाल तव्हां अॼु जी हींअर जो हींअर कंहिं मुल्क जे लाइ ट्रेवल करण जी टिकट ख़रीद कयो त तव्हांखे उहा महांगी मिलंदी पर तव्हां महीनो अॻुवाट हींअर बुक करायो महीनो पोइ ट्रेवल कयो त उहा टिकट तव्हांखे थी सघे थो त 10 टाइम जेको आहे सस्ती मिले। त इन्हनि सभिनी शयुनि खे छाजे करे ईअं कयो थो वञे जो अॼु जॾहिं एंड टाइम ते डिसंबर में हुनखे ख़बर पई आहे त शॉर्टेज थींदी त पोइ वञी करे हू टेंडर्स कनि था ऐं टेंडर उहो जेको जेकॾहिं ही महीनो 2 महीना अॻु में इन्हनि शयुनि ते कनि हा त इन्हनि खे शायदि उहो $15 ते ई पए हा पर अॼु उहो उन्हनि खे $30 खां मथे जेको आहे सो ऑफर थिए थी। $31 जे लॻभॻि जेको आहे उनखे ऑफर थिए थी पोइ जेके लोएस्ट बिड हूंदो जेका सस्ते में सस्तो हिननि खे मिलंदो उहो ई खणणो पवंदो।
त हिकिड़ी माफ़िया उहा जेका इन्हनि शयुनि खे, इन डेटा खे, इन सोर्स खे इस्तेमालु करे थी पई पंहिंजे बेनिफिट लाइ। ॿियो, पाकिस्तान जे अंदरि जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि पहिरें ॾींहं खां वठी करे ग़लति स्ट्रेटजी इस्तेमालु कई आहे। सॼी दुनिया में जमील साहब ॿाहिरि वेंदो आहे, रहंदो आहे, नसीर साहब वञे थो, इज़हार बि वियो हूंदो, आउं बि जिते जिते वियो आहियां, त उते सभ खां फर्स्ट जेका तरजीह हूंदी आहे त जिते बि गैस प्रोड्यूस थिए थी त उनखे एनर्जी में, पावर सेक्टर में कन्वर्ट करे पोइ यूटिलाइज़ करण जे लाइ ट्रांसपोर्ट कयो वेंदो आहे, त जीअं उनखे ट्रांसमिशन सिस्टम जेको आहे उहो हिकिड़े में ग्रिड करे सस्तो करे सघिजे। पर हिते छा हो त जेको इंडस्ट्रियल सेक्टर हुयो, तव्हां जेकॾहिं डेटा वठंदो न 50s जे टाइम में जेको पंजाब जे अंदरि इंडस्ट्रियल सेक्टर डेवलप थियो, उते ख़ासि करे टेक्सटाइल इंडस्ट्री जे अंदरि जेके बि बॉयलर्स, स्टीम बॉयलर्स कमु करण लॻा, उहे टोटल जा टोटल इन गैस ते हुया। ऐं अॼु बि लखा क्यूबिक्स फिट जेका आहे गैस चोरी थिए थी उन्हनि ई एनर्जी जे जेको आहे सो कंज्यूमर्स में, जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि। उन खां पोइ वरी जेको दौरु आयो तव्हांजो CNGs जो, CNG जे दौरान बि तव्हां का बि जेका आहे सा प्रॉपर मैनेजमेंट न कई त तव्हांजी डिमांड केतिरी हूंदी, सप्लाई केतिरी थींदी, फ्यूचर तव्हांजो छा हूंदो। उन वक़्त में सिर्फ़ु तव्हांखे लाइसेंस ते पैसा मिलनि पिया, करोड़ा रुपया तव्हां जेको आहे सो उन ते रिश्वतूं कमायूं, अरबा रुपया उन मां जेको आहे सो तव्हां करप्शन जे हवाले कया, ऐं उहे सॼे पाकिस्तान जे अंदरि तव्हां गैस खे ईअं ॿारणु शुरू करे ॾिनो आहे। ॿी जेका शइ अॼु ॾींहं ताईं थिए थी पाकिस्तान जे अंदरि, गैस कंज़प्शन जंहिं बि सेक्टर में थिए थी, उहा चाहे इंडस्ट्री में हुजे या डोमेस्टिक हुजे, जेको बि उते जो चुल्हो आहे, जेको बि उते जो गीज़र आहे, उहो एनर्जी इफिशिएंट कोन्हे। ऐं न ई पाकिस्तान जे अंदरि को एनर्जी ऑडिट ते को रूल ऐं लॉ आहे त तव्हांजो बर्नर प्रॉपर फ्यूल कंबस्ट करे थो या नथो करे, या उन में वेस्टेज घणी थी थिए। त अॼु ॾींहं ताईं जेके बि तव्हांजा उहे इस्तेमालु थियनि था, बॉयलर खां वठी करे घर जे अंदरि जेको चुल्हो आहे, उहो तव्हांजो तमामु घणे खां घणो उनजो मिसयूज़ बि करे थो। उन खां पोइ अचूं था हींअर जेका सूरत हाल आहे, हिन सूरत हाल में जेको हुकुमरान हूंदा आहिनि उन्हनि जो कमु छा हूंदो आहे? हुकुमरान छा सिर्फ़ु इहो वेही करे ॾिसंदा आहिनि त हाणे बहरान क्रिएट कयो, हाणे वारो कयो, जल्दी कयो, ॿाहिरों जेको आहे सो टेंडर करे वठो ऐं घुराए वठो। हुकुमराननि जो कमु इहो हूंदो आहे त शॉर्ट टर्म, मिड टर्म ऐं लॉन्ग टर्म पॉलिसीज़ ठाहींदा आहिनि। अॼु बि जेकॾहिं हीअ गवर्नमेंट ई PTI जी गवर्नमेंट रुॻो जेकॾहिं ॿुधाए त हलो ठीकु आहे, तव्हां ही शॉर्ट टर्म डिसंबर में जेको तव्हांजो शॉर्टेज थिए थो उनखे मीट करण लाइ तव्हां $30 ते जेको आहे उहा वठो था पिया मिलियन क्यूबिक फिट जेको आहे ॿाहिरां कतर मां, ऐं जेको लॻभॻि 1 मिलियन क्यूबिक फिट में जेको आहे तव्हांजा 21.1 kg वञी जेको आहे सो थींदी आहे उहा गैस। उहा जेकॾहिं तव्हां हिते सेल कंदो, 8 खां 9 रुपया तव्हांजी उन ते कास्ट तव्हांखे वरी वधाइणी पवंदी, न त ॿी सूरत में तव्हां कास्ट मीट न करे सघंदव। त इहो त थियो हींअर जो हींअर। मिड टर्म पॉलिसी तव्हांजी छा आहे, उन में तव्हां अॻिते जे लाइ छा सोचियो आहे? लॉन्ग टर्म तव्हांजी पॉलिसी छा आहे, उन में तव्हां अॻिते जे लाइ छा सोचियो आहे? ऐं आऊं त वॾे तस्दीक सां चवां थो, पाकिस्तान जे अंदरि शॉर्टेज प्रोडक्शन में नाहे, ही सॼी नियत जी शॉर्टेज आहे, जंहिंमें तव्हांजी प्रोडक्शन खे किथे न किथे कंहिं तरीक़े सां चोक करे पंहिंजे LNG जे इन्हनि सभिनी कारोबारनि खे वधाइण जे लाइ ऐं उन मां कमाइण जे लाइ इहो सॼो ज़रियो पैदा कयो। जी सर, कंक्लूड कयो सर। त हर दौर जेका हुकूमत अचे थी पई, उन सभिनी दौर जे हुकुमराननि, उन्हनि सभिनी दौर जे हुकुमराननि हिकिड़ा अहिड़ा कारोबार ॾिसी वरिता आहिनि जिन मां ॿाहिरों जेॾीमहिल ही डॉलर्स में पैसा ॾींदा त उते किकबैक हिकिड़ो त अलॻि उन्हनि खे डायरेक्ट ॿाहिरि उन्हनि जे मुल्कनि में उन्हनि खे पंहिंजे अकाउंट्स में मिले थो, जो हिते वरी जेकी उन ते कारोबार थिए थो, उन में जेका कमाई थिए थी, उहा नियतुनि ते असां जेको आहे सो आऊं 100% चवां थो त हिन जे पुठियां माफ़िया जेका आहे उहा तव्हांखे वरी हिननि जी हुकूमत वेंदी, तव्हांखे ख़बर पवंदी केरु केरु जे पुठियां आहे। जी, माना मां ईअं जो कंक्लूजन निकितो आहे सभिनी पैनलिस्टनि जे जेको तज़ीम आहे, उहो इहो आहे त हीउ टोटली मैन्युफैक्चर्ड जेको आहे बहरान आहे गैस जो, ऐं गैस जो नेचुरल बहरान कोन्हे। नेचुरल ज़रूरतूं जेके हुयूं उनखे मीट न कयो वियो। पॉलिसी मेकर्स वक़्त सर फ़ैसिला न कया, ऐं LNG मार्केट खे बूस्टअप करण लाइ हथरादू तौर ते गैस जो बहरान पैदा कयो पियो वञे। असां नेक्स्ट जेको टॉपिक ते हलूं आहे, पर टाइम ई सफ़ा खोट थी पई आहे ऐं बार बार चयो पियो वञे त कंक्लूजन अचूं प्रोग्राम में। नेक्स्ट कोशिशि कंदासीं मंडे ते हिकु भेरो ॿीहर महांगाई ते ॻाल्हाए वठूं, ख़ासि तौर ते जेका मॉनिटरी पॉलिसी जेका कल्ह आई 1.5% जेको वाध कई वई आहे व्याज जी शरह में, इन ते ॻाल्हाए वठंदासीं मंडे ॾींहुं। हींअर वक़्तु टाइम हिन वक़्तु प्रोग्राम टाइम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।